जेको असांजे मुआशरे में खोड़ सारा माण्हू जेके सैयद सॾाइनि था, सैयद, इहा ॻाल्हि मां बतौर तनक़ीद नथो कयां, छो त अमूमी तौर ते असां वटि इहो ई सम्झो वियो आहे कि मौलवी साहब हुननि जे ख़िलाफ़ ॻाल्हि करे थो, शायदि तनक़ीद करे थो। न, तनक़ीद नथो कयो, इस्लाह जे लाइ ॻाल्हि कयां थो, इस्लाह जे लाइ ऐं दावत फ़िक्र ॾियण जे लाइ। थोरो सोचो, थोरो उहो छा त अहलुल बैत उहे आहिनि जिन जे मथां सदको हराम आहे। अहलुल बैत उहे आहिनि जिन जे मथां छा आहे, सदको हराम आहे। ऐं असां वटि जेको मामिलो हले थो, सदको ई उहे था वठनि, उल्टो मामिलो आहे। इहो मसइलो आहे न। या वरी सिंधीअ में जेके चवनि था अन लहनि था, फसल लहनि था, ॾंड जेके वठनि था, इहे सदका आहिनि। अहलुल बैत जेकॾहिं तव्हां वाक़िअतनि असली जेके आहिनि उहे सदको कॾहिं बि न वठंदा। इहो मसइलो सम्झी छॾियो, पर ईअं चओ। हिन जूं ॿ दलीलूं, हिकु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सही बुखारी के अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नी ला अनक़लिबु इला अहली, मां पंहिंजे घर आयुसि, फाजिदु तमरत साक़िततन अला फिराशी, मां हिकिड़ी खारक ॾिठमि जेका मुंहिंजे बिस्तर ते पयल हुई, फ़अरफ़उहा लिआकुलहा, त मां उन खारक खे खयमि त खावां। इंसान जी ख़्वाहिश ईंदी आहे न, भला खाइण में छा, इंसान आहे न। सुम्म अख़शा अन तकून मिन सदक़ति फ़उल्क़ीहा, पर मां पोइ वरी मूंखे ख़ौफ़ थियो त किथे इहा खारक सदके जी न हुजे, लिहाज़ा मां उन खारक खे उछलाए खाधो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न खाधी, छाजे करे त इहो ख़ौफ़ हुयो त किथे इहा खारक सदके जी न हुजे। अहलुल बैत उहे आहिनि जेके पंहिंजो पाण खे पंहिंजे मथां सदको खे हराम सम्झनि, हराम सम्झनि। हिकु भेरे वरी ॿियो वाक़ियो सैयदना हसन जो, सैयदना हसन बिन अली रज़ियल्लाहु अन्हु। ऐं असां इहो बि तज़किरो कंदासीं इंशाअल्लाह थोरे वक़्त में त अहलुल बैत उहे बि आहिनि जिन जो ज़िक्र न कयो वेंदो आहे। उन्हनि मज़ा हिकिड़ी शख़्सियत सैयदना हसन बि आहे। सैयदना हसन जो तव्हां तज़किरो न ॿुधो एतिरो जेतिरो सैयदना हुसैन जो कयो वञे थो। असांखे उन खां बि एतिरा आहे अल्हम्दुलिल्लाह, जेको क़ुरान और हदीस में सही फ़ज़ाइल आहिनि बयानु कयो, पर सैयदना हसन सां ज़्यादती न कई वञे। सैयदना हसन जा बि फ़ज़ाइल बयानु कयो। अख़ज़ल हसन बिन अली तमरतन मिन तमर सदक़ा, सैयदना हसन बिन अली रज़ियल्लाहु तआला अन्हु सदके जी खारक मज़ा हिकिड़ी खारक कई। खारक जो छा वज़न थींदो आहे, खारक जो छा मयार आहे, मिक़दार आहे, एतिरी आहे न, ज़रूरी खारक आहे। फजअलहा फी फी, ऐं खणी करे ॿार हुया न पंहिंजे वात में विधो। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कफ़िन कफ़िन, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उछला उछला, जैसा ॿार खे चवंदा इच्छे अब हिनखे न खणो, मतिलबु इहो हूंदो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मतिलबु छा फरमायो, लियतरिहा, त जीअं सैयदना हसन इन खारक खे उछलाए छॾे। सुम्म क़ाल, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अमा शअरत इन्ना ला नअकुलु सदक़त, ए हसन बिन अली रज़ियल्लाहु तआला अन्हु, तव्हांजे इल्म में इहा ॻाल्हि हुजणु खपे त असां अहलुल बैत आहियूं, असां सदको न आहियूं खाईंदा, असां सदको न आहियूं खाईंदा। इहा अहलुल बैत जी फज़ीलत आहे त अहलुल बैत सदको न आहिनि खाईंदा। ऐं ॿियो इन हदीस मां असांखे इहा ॻाल्हि बि मालूम थी त जेको असां चवंदा आहियूं न, यार ॿार आहे हाली छॾे ॾेसि, ॿार आहे वॾो थी करे सेखारियो, वॾो थी करे बि कंहिंखे न सेखारियो। कोई शख़्स चवे त मुंहिंजी औलाद जवान थी वई, मां सुधारियोमांसि, न, नंढे हूंदे खां ई ॿार खे हलाल ऐं हराम जी तमीज़ सेखारियो त हीअ शइ जाइज़ आहे, हीअ शइ नाजाइज़ आहे, हीअ तौहीद आहे, हीअ शिरक आहे, हीअ शइ हराम आहे, हीअ शइ हलाल आहे, हीअ शइ असांजे इस्लाम में जाइज़ आहे, हीअ शइ नाजाइज़ आहे। इहा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत करण जो तरीक़ो हुयो। सैयदना हसन नंढड़ा आहिनि, लेकिन उहा खारक, सिर्फ़ु खारक, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम हुई, अहलुल बैत जे लाइ खाइण नाजाइज़ हुई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्त ई उछलवाई।